बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 4 लेसन 22 शॉर्ट क्वेश्चंस मुख्तसर सवाल आवां बायोलॉजी जो उस्ताद नज़ीला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जो मौजू आहे शॉर्ट क्वेश्चंस चैप्टर 4 एक्सरसाइज जो सेक्शन 5 आहे राइट शॉर्ट आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस असांखे 6 सवाल ॾिनल आहिनि हर हिकु सवाल जो मुख्तसर जवाब लिखणो आहे सवाल नंबर पहिरियों why mitochondria is called powerhouse of cell माइटोकॉन्ड्रिया के जीव घर जो तवानाई घर पावर हाउस छो सॾियो वेंदो आहे Mitochondria are known as the powerhouse of the cell because it is responsible for the extracting energy from food through cellular respiration. Mitochondria के जीव घर जो पावर हाउस इन लाइ चयो वेंदो आहे जो उहो साह खणण वारे अमल जे ज़रिए खाधे मंझां तवानाई हासिल करण जो कमु कंदो आहे The energy is released in the form of adenosine triphosphate ATP. उहा एनर्जी असांजे जीव घर जे अंदरि ATP जी सूरत में पैदा थींदी आहे It is an energy currency of the cell. इहा असांजो ATP जेका आहे उहा जीव घर जी एनर्जीअ जो सिक्को आहे पावर हाउस असां इन लाइ था सॾियूंसि छो त असांजे रत मंझि जेको ग्लूकोज़ हूंदो आहे ऐं ऑक्सीजन हूंदो आहे उहे वञी जीव घर जे अंदरि इन माइट्रोकॉन्ड्रिया खे मिलंदा आहिनि ऐं उहो माइट्रोकॉन्ड्रिया सेल्यूलर रेस्पायरेशन वारे अमल जे ज़रिए उन ग्लूकोज़ खे ऐं ऑक्सीजन खे पाण में मिलाईंदो आहे त उन मंझां तवानाई ATP जी सूरत में H2O ऐं कार्बन डाइऑक्साइड पैदा थींदा आहिनि पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज थींदा आहिनि जेका ATP आहे तवानाई उहा अंदरि जीव घर जे मुख़्तलिफ़ कमकार में इस्तेमालु थींदी आहे इन ई सबब जे करे माइट्रोकॉन्ड्रिया के पावर हाउस ऑफ द सेल सॾियो वेंदो आहे सवाल नंबर ॿियो आहे why iodine is used to stain the onion peel बसर जी खल खे रंग करण जे लाइ आयोडीन छो इस्तेमालु थींदी आहे तजुर्बनि में आयोडीन खे इस्तेमालु कयो वेंदो आहे जॾहिं बसर जी खल लाइ हुन जे जीव घरड़नि खे माइक्रोस्कोप ते ऑब्ज़र्व कयो वेंदो आहे त उन में उन्हनि खे पहिरियां आयोडीन उन्हनि सां मिलाई वेंदी आहे त जीअं उन्हनि जीव घरड़नि खे हिकिड़ो ख़ासि जेको आहे रंग खणाए सघिजे आयोडीन बाइंड्स टू स्टार्च आयोडीन जेका आहे उहा बसर जे अंदरि स्टार्च सां ॻंढिजी वेंदी आहे मेकिंग अ ब्लू ब्लैक कलर ऐं उहा उन्हनि खे छा कंदी ब्लू ब्लैक कलर ॾेई छॾींदी आहे स्टार्च खे दिस गिव्स कलर टू द एपिडर्मल सेल्स मेकिंग देम मोर रेडली विजिबल एंड ऑब्जर्वेबल आयोडीन जॾहिं इन स्टार्च सां मिली वञे थी त उहा बसर जी खल में मौजूदु एपिडर्मल जेके जीव घरड़ा आहिनि उन्हनि खे चिटो करे छॾींदी आहे उहे ब्लू ब्लैक कलर जा थी वेंदा आहिनि त असांखे उहे मुशाहिदे करण में ऐं ॾिसण में सवला थी पवंदा आहिनि द डार्क कलर आल्सो प्रोवाइड्स गुड कंट्रास्ट डार्क कलर जेको ब्लू थिए थो ब्लू ब्लैक कलर उहो हिकिड़े क़िस्म जी ख़ासि कंट्रास्ट पिणु ॾींदो आहे विच अलोज़ अदर स्ट्रक्चर्स इन द सेल टू बी सीन मोर इज़ली उनजे करे छा थींदो आहे त उन जीव घरड़े जूं जेके ॿियूं बनावतूं आहिनि उहे बि असांखे ॾिसण में सवलाईअ सां नज़र ईंदियूं आहिनि दिस इज़ वन ऑफ द सिंपलर स्टैनिंग मेथड्स बट इट वर्क्स वेरी वेल इहो तमामु सादो हिकिड़ो स्टैनिंग मेथड आहे रंग ॾियण जो तरीक़ेकार आहे पर इहो कमु ॾाढो भले तरीक़े सां कंदो आहे How electron microscope is different from simple compound microscope. Electron microscope सादी मुरक्कब माइक्रोस्कोप का मुख्तलिफ कीअं आहे The lens used in compound microscope is the glass lens and the electron microscope uses the electromagnetic lens. मुरक्कब खूर्दबीनीअ में जेकी लेंस इस्तेमालु थियनि था से ग्लास लेंस हूंदा आहिनि ऐं इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप मंझि इलेक्ट्रोमैग्नेटिक लेंस हूंदा आहिनि Compound microscope magnifies the object about 2000 times but electron microscope magnifies the object 2 lakhs times. Compound microscope कंहिं बि जिस्म खे 2000 भेरा वॾो करे ॾेखारे सघे थी जॾहिं त इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप कंहिं बि ऑब्जेक्ट खे 2 लख भेरा वॾो करे ॾेखारींदी आहे Under the compound microscope, both live and dead cells or specimens can be seen. पर कंपाउंड माइक्रोस्कोप जो इहो फ़ाइदो आहे त उन जे हेठां तव्हां ज़िंदा ऐं डेड सेल्स ॿई मुशाहिदे में आणे सघो था जॾहिं त इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप में सिर्फ़ तव्हां डेड सेल्स जो ई मुशाहिदो करे सघंदा आहियो सवाल नंबर चौथों आहे why cell membrane is semi permeable nature
जीव गरड़े जी झली जेका असां पढ़ी आया आहियूं इहा पंहिंजी नेचर में सेमी परमिएबल छो हूंदी आहे, नीम सोराख़दार छो हूंदी आहे? अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन एग्जांपल इज़ द सेल मेम्ब्रेन। असांजी हिकिड़ी जेको नीम सोराख़दार मेम्ब्रेन जो मिसाल आहे सो इहो सेल मेम्ब्रेन जो ई आहे। द सेल मेम्ब्रेन इज़ सेमी परमिएबल बिकॉज द फॉस्फोलिपिड बायलेयर प्रिवेंट्स द डिफ्यूजन ऑफ मोस्ट मॉलिक्यूल्स अक्रॉस द मेम्ब्रेन ड्यू टू द हाइड्रोफोबिक नेचर ऑफ द टेल्स। असांजे जीव गरुड़े जी जेका झली आहे उहा सेमी परमिएबल नीम सोराख़दार इन जे लाइ हूंदी आहे जो उहा फास्फोलिपिड बायलेयर जी ठहियल हूंदी आहे। हीअ असांजो फास्फोलिपिड्स जा मॉलिक्यूल आहिनि, हेॾां बेॾां बि इहे ॿई पाण में मिलियल आहिनि ॿिन्ही पासनि खां, हिकिड़ो लेयर मथियो आहे हिकिड़ो हेठियो आहे, तंहिंजे करे असां चवंदा त इहा फास्फोलिपिड जो बायलेयर आहे, ॿिटो तओ आहे, इहे सैंडविच वांगुरु पाण में मिलियल थींदा आहिनि। हाणे इन्हनि जे करे छा थींदो आहे त खोड़ सारा जेके मॉलिक्यूल आहिनि उन्हनि जे डिफ्यूजन खे, उन्हनि खे क्रॉस करण खे इहा रोकींदी आहे। छाजे लाइ? जो ही जेका तव्हांजा इहे जेके टेल्स आहिनि इहे हाइड्रोफोबिक इन नेचर थींदा आहिनि, इहे पाणीअ खे रिपेल कंदा आहिनि, पाणी खे परे पाण खां धिके छॾींदा आहिनि, तंहिंजे करे पाणी जा मॉलिक्यूल या पाणी में ॻरियल जेके खोड़ सारा मॉलिक्यूल आहिनि ऐं ॿिया जेके पोलर मॉलिक्यूल आहिनि उन्हनि खे डिफ्यूज़ करण खां इहा रोकींदी आहे। मेन सबबु इहो आहे। बाक़ी ॿियो ईअं थी सघे थो तव्हां इहो सम्झो त जीव गरड़े खे जन शयुनि जी ज़रूरत हूंदी, उन्हनि खे सेल मेम्ब्रेन जेका आहे सो हलो कंदी आहे, ऐं जन शयुनि जी ज़रूरत न हूंदी आहे उन्हनि खे इहा सेल मेम्ब्रेन जेको आहे सो हलो न आहे कंदी। ईअं बि या वरी इहो बि तव्हां ज़हन में रखे सघो था त जेकी नंढा सब्सटेंसिस आहिनि ऐं नॉन पोलर आहिनि उन्हनि खे इहा छॾींदी, बाक़ी ॿियनि खे न छॾींदी। पर उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु इहो आहे जो तव्हांजो फास्फोलिपिड बायलेयर जेको आहे जंहिंजी सेल मेम्ब्रेन ठहियल आहे उहो असुल में हाइड्रोफोबिक इन नेचर आहे, तंहिंजे करे उहो तव्हांजे जेके बि पोलर सब्सटेंसिस आहिनि उन्हनि खे त छॾींदो ई कोन, छो त हाइड्रोफोबिक आहे, यानी पाणीअ खे रिपेल कंदो आहे, पाणी खां नफ़रत कंदो आहे, पाणी खां डिॼंदो आहे। पाणी पोलर आहे त ॿिया बि पोलर सब्सटेंसिस जेके ईंदा उन्हनि खे रिपेल करे छॾींदो। ऐं ॿियो वॾनि मालिक्यूलनि खे बि तव्हां गुज़रण न ॾींदो, छो त हिन में एॾा वॾा सुराख कोन हूंदा आहिनि जंहिंजे करे उहे वॾियूं शयूं बि हिन मां क्रॉस करे वञनि। सवाल नंबर 5 आहे हाउ फैसिलिटेटेड डिफ्यूजन इज़ डिफरेंट फ्रॉम एक्टिव ट्रांसपोर्ट। फैसिलिटेटेड डिफ्यूजन एक्टिव ट्रांसपोर्ट खां मुख़्तलिफ़ कीअं आहे? Active transport needs energy to move substances against the concentration gradient. Active transport में छा थींदो आहे? शयुनि खे concentration gradient जे मुख़ालिफ़ चुरपुर कराइबी आहे, तंहिंजे करे उन में तवानाई घुरिजंदी आहे। Against the concentration gradient जो मतिलबु आहे from an area of low concentration to an area of high concentration, यानी तव्हां छा कंदो? शयुनि खे छिड्राईअ वारे पासे खां खणी करे उन्हनि जे घाटाई वारे पासे ॾांहुं मूव कराईंदो। फॉर एग्जाम्पल हिकिड़ो त हीअ असांजो सोडियम आहे, सोडियम जो हाई कंसंट्रेशन तव्हांखे नज़र अचे थो, मिसाल जे तौर ते हिन पासे ॾांहुं ही सोडियम आयन आहिनि। हाणे हेॾां सोडियम आयन जेका आहे हायर कंसंट्रेशन में आहे, अंदरि लोअर कंसंट्रेशन में आहे। हाणे हिन हायर कंसंट्रेशन जेकॾहिं असां मूव करायूं था लोअर कंसंट्रेशन ॾे त इहो थी वेंदो असांजो डिफ्यूजन वारो अमल, निफ्यूजन वारो अमल। पर एक्टिव ट्रांसपोर्ट में छा थींदो आहे त लोअर कंसंट्रेशन खां शयुनि खे ॿाहिरि हायर कंसंट्रेशन ॾांहुं मोकिलिबो आहे, फ्रॉम एन एरिया ऑफ लो कंसंट्रेशन। हिते घटि कंसंट्रेशन आहे सोडियम जी, इनखे खणी ॿाहिरि मोकिलिणो आहे त असांखे लाज़मी तौर ते तवानाई ज़रूरत में ईंदी। एक्टिव ट्रांसपोर्ट जो मिसाल ईअं आहे। While facilitated diffusion is a type of passive transport that moves molecules along concentration gradient. पर सहकारी निफ्यूजन वारे अमल में इहो थींदो आहे त इहा पिणु हिकिड़े क़िस्म जी पैसिव ट्रांसपोर्ट आहे ऐं उन मंझि तवानाई जी ज़रूरत कोन पवंदी आहे। छो त हिन में कंसंट्रेशन ग्रेडियंट मूजिबि मॉलिक्यूल्स खे हरकत कराई वेंदी आहे या उन्हनि खे मोकिलियो वेंदो आहे। फॉर एग्जाम्पल हेॾा सोडियम आयन घणा आहिनि त हिननि खे हाणे अलॉन्ग कंसंट्रेशन ग्रेडियंट मूव कराईंदासीं त फ्रॉम हायर कंसंट्रेशन टूवर्ड्स लोअर कंसंट्रेशन थींदो त हिन मंझि तवानाई जी ज़रूरत कोन पवंदी आहे। Active transport is not the same as facilitated diffusion. Active transport facilitated diffusion वांगुरु न आहे। Both active transport and facilitated diffusion do use proteins to assist in transport. Active transport ऐं facilitated diffusion ॿिन्ही में प्रोटीन जी ज़रूरत पवंदी आहे त जीअं ट्रांसपोर्ट में मदद कनि। However, active transport works against the concentration gradient. जेतोणीकि
एक्टिव ट्रांसपोर्ट जेको आहे उहा कंसंट्रेशन ग्रेडियंट जे मुखालिफ़ कमु कंदी आहे सब्सटेंसिस खे लो कंसंट्रेशन वारे एरियाज़ खां हाई कंसंट्रेशन वारे एरियाज़ ॾांहुं मूव कराईंदी आहे इन एडिशन द टाइप्स ऑफ प्रोटीन्स दैट दे यूज़ आर डिफरेंट ऐं ॿियो फ़र्क़ु इहा आहे त प्रोटीन्स जेके एक्टिव ट्रांसपोर्ट में इस्तेमालु थियनि थियूं उहे मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि उन्हनि प्रोटीन्स खां जेके फैसिलिटेटेड डिफ्यूजन में इस्तेमालु थींदियूं आहिनि एक्टिव ट्रांसपोर्ट यूज़िस कैरियर प्रोटीन्स नॉट चैनल प्रोटीन्स एक्टिव ट्रांसपोर्ट जेको आहे उहो असांजो कैरियर प्रोटीन्स इस्तेमालु कंदो आहे चैनल प्रोटीन्स इस्तेमालु न आहे कंदो दीज कैरियर प्रोटीन्स आर डिफरेंट देन द वंस सीन इन फैसिलिटेटेड डिफ्यूजन कैरियर प्रोटीन्स इहे मुख़्तलिफ़ आहिनि उन्हनि प्रोटीन्स खां जेके फैसिलिटेटेड डिफ्यूजन में इस्तेमालु थियनि थियूं एज़ दे नीड ATP इन ऑर्डर टू चेंज कन्फर्मेशन छो त उन्हनि खे ATP जी ज़रूरत हूंदी आहे त जीअं उहे पंहिंजी कन्फर्मेशन तब्दील करे सघनि चैनल प्रोटीन्स आर नॉट यूज़्ड इन एक्टिव ट्रांसपोर्ट में चैनल प्रोटीन्स इस्तेमालु न आहिनि थींदियूं बिकॉज सब्सटेंसिस कैन ओनली मूव थ्रू देम अलॉन्ग द कंसंट्रेशन ग्रेडियंट छो त इन्हनि मंझां उहे ई सब्सटेंस जेके आहिनि क्रॉस करे सघनि था जेके कंसंट्रेशन ग्रेडियंट सां गॾु मूव कंदा आहिनि यानी फ्रॉम हायर कंसंट्रेशन टूवर्ड्स लोअर कंसंट्रेशन सवाल नंबर 6 ऐं आखिरी सवाल आहे वाई सेल इज कंसीडर्ड एज द स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लिविंग थिंग्स जानदार शयुनि जो फंक्शनल ऐं स्ट्रक्चरल यूनिट जीव गरड़े खे छो सम्झो वेंदो आहे स्ट्रक्चरल यूनिट इन लाइ था चऊं छो त तव्हां ॾिसो त जिस्म जेको आहे हिकिड़े ऑर्गेनिज़म जो उहो ठहियलु हूंदो आहे ऑर्गन सिस्टम्स मंझां रेस्पिरेटरी सिस्टम आहे माण्हू में डाइजेस्टिव सिस्टम आहे ब्लड सर्कुलेटरी सिस्टम आहे नर्वस सिस्टम आहे ईअं खोड़ सारा सिस्टम गॾिजी करे ऑर्गेनिज़म ठाहींदा आहिनि वरी तव्हां सिस्टम्स खे ॾिसो त उहे ठहियलु हूंदा आहिनि ऑर्गन्स मंझां उज़वनि मंझां ऐं उज़वनि खे ॾिसो त उहे ठहियलु हूंदा आहिनि टिश्यूज़ मंझां टिश्यूज़ खे ॾिसो त उहे ठहियलु आहिनि सेल्स मंझां तंहिंजे करे स्ट्रक्चरल यूनिट त आहे ऐं वरी फंक्शनल यूनिट इन लाइ आहे छो त इहो स्ट्रक्चर असांजा जेके जीव गरड़ा आहिनि उहे पाण मंझि जेको गॾिजी कमु कंदा आहिनि उन मंझां ई तवानाई पैदा थींदी आहे उन्हनि जीव गरड़नि जे ज़िंदा हुजण जे करे ई टिश्यूज़ ऐं पोइ उज़वा ज़िंदा हूंदा आहिनि त पोइ वरी सिरिश्ता कमु कंदा आहिनि उहे बि ज़िंदा हूंदा आहिनि ऐं पोइ हिते वरी असांजी पूरी बॉडी तॾहिं ज़िंदा हूंदी आहे जेकॾहिं सेल जेके जीव गरड़ा आहिनि उहे डेड हुजनि उन्हनि मंझां तवानाई पैदा न थिए त उहे टिश्यूज़ कोन ठाहे सघंदा Cells are the structural and functional units of life because a cell is capable of independent existence and can carry out all the vital functions for living. जीव गरड़ा इन जे करे स्ट्रक्चरल ऐं फंक्शनल यूनिट हयातीअ जो सम्झा वञनि था छो त हिकिड़ो जीव गरड़ो आज़ादाना तौर ते वजूद रखे सघे थो अकेलो पिणु ऐं पंहिंजूं समूरियूं जानदार शयुनि वारा जेके कम आहिनि उहे परफॉर्म करे सघे थो A cell carries out functions like nutrition, respiration, excretion, transportation, and reproduction the way an individual organism does. हिकिड़ो जीव गरड़ो तव्हां ॾिसंदो त उहो पंहिंजा कम पाण ख़ुदि मुख़्तियार तरीक़े सां कंदो आहे ग़िज़ाइत जो कमु कंदो आहे उनखे मिलंदी उहो ठाहींदो आहे ॿूटनि जे अंदरि खुराक कीअं ठाहींदो आहे ऐं असांजा जानवरनि जा जेके जीव गरड़ा आहिनि उहे कीअं पंहिंजी न्यूट्रिशन जो बंदोबस्तु कंदा आहिनि उन्हनि खे ऑक्सीजन मिलंदी आहे ऐं उन्हनि खे ग्लूकोज़ मिलंदो आहे उन मंझां उहे पोइ वरी रेस्पिरेशन जे ज़रिए तवानाई पैदा कंदा आहिनि ग़िज़ाइत जो कमु कंदा आहिनि ऐं वरी पोइ बेकार मादा एक्सक्रीट कंदा आहिनि ट्रांसपोर्टेशन जो कमु कंदा आहिनि शयूं उन्हनि जे अंदरि अच वञ जो कमु पिणु कंदियूं आहिनि बेकार मादा ॿाहिरि ख़ारिज ऐं वरी कम वारा मादा जेके आहिनि उहे अंदरि जीव गरड़े ताईं कीअं पहुचंदा आहिनि ऐं गॾोगॾु जीव गरड़ा पंहिंजे पाण जहिड़ा वरी बच्चा पिणु ॼणींदा आहिनि रिप्रोडक्शन जो अमल बि कंदा आहिनि बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां जीअं हिकिड़ो जानदार कमु कंदो आहे जीव गरड़ो ईअं इंडिपेंडेंटली पाण कमु करे सघे थो इन जे करे असां चवंदा त जीव गरड़ो जानदार शयुनि जो स्ट्रक्चरल ऐं फंक्शनल यूनिट आहे सवाल नंबर 6 सां गॾु असांजो चैप्टर 4 जो एक्सरसाइज़ सेक्शन 5 हिते पुॼाणी ते पहुचे थो वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।